सिटी न्यूज़। वगण बरसा गोट ताहिर खान मुगेरी मां रईस ताहिर खान मुगेरी ऐं सवाई मुगेरी बिरादरी पारां पाक फ़ौज जी हिमायत ऐं कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौरु शानदार रैली कढी वई। रैली जी अॻुवाणी ताहिर खान मुगेरी, नज़र मोहम्मद मुगेरी ऐं अब्दुल करीम मुगेरी पिणु कई। इन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त मोदी सरकार क़ानूनी ऐं इंसानी हक़नि जा समूरा लताड़े कश्मीरियुनि सां ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। कश्मीरियुनि जी नस्लकशी करे रहियो आहे। गुज़िरियल 5 महीननि खां वादी कश्मीर में कर्फ्यू नाफ़िज़ करे मासूम शहरनि खे घरनि अंदरि क़ैद करे घरनि अॻियां भारतीय फ़ौज बीहारी वई। हुननि वधीक चयो त असीं मोदी सरकार खे ॿुधाइण था चाहियूं त कश्मीर पाकिस्तान जो अणखुट हिसो आहे। तुंहिंजा नापाक इरादा ऐं साज़िशूं कामयाबु न थींदियूं। समूरो मुल्क कश्मीरी भाइरनि ऐं पाक फ़ौज सां गॾु आहे। हुननि अक़वाम मुतहदा ऐं इंसानी हक़नि जी आलमी तंज़ीमुनि खां मुतालबो कयो त वादी कश्मीर में मोदी सरकार जे ज़ुल्म ख़िलाफ़ नोटिस वठंदे खेनि आज़ादु ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾिनो वञे ऐं असां पंहिंजे मुल्क जे बहादुर पाक फ़ौज सां हर महाज़ ते गॾु आहियूं। पाक फ़ौज जे जवाननि खे सलाम आहे जिन पंहिंजे मुल्क लाइ पंहिंजी जानुनि जो नज़रानो ॾिनो। रिपोर्ट एहसान अली टोटाणी, सिटी न्यूज़ वगण।